नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरुनि जो सिलसिलो जारी है। के मटियारी का खबर ॾींदा आहियूं त सिंध मेमण एताज जे सरवण हाजी अब्दुल रज़ाक मेमण AIUT सां गॾिजी मटियारी में हाजियाणी आशिया चैरिटेबल इस्पताल जी पीढ़ जो पत्थर रखियो, जंहिंजो इफ़्तिताह हाजी नियाज़ मेमण ऐं SIUT टीम कयो। जंहिं बाद जुगनू CNG ते इफ़्तिताही तक़रीब मुनक़िद कई वई, जंहिंमें अॻूणे मुल्की सफ़ीर हुसैन हारून, डॉक्टर मंज़ूर हुसैन मल्ला, डॉक्टर नकी ज़फ़र ऐं ॿियनि केतिरनि बिरादरियुनि जे नेक मर्दनि ऐं अॻवाननि शिरकत कई। इन मौक़े ते सिंध मेमण एताज जे सरवण हाजी अब्दुल रज़ाक मेमण चयो त मूंखे ॾाढी ख़ुशी थी रही आहे जो मुंहिंजो ख्वाबु पूरो थियण वञी रहियो आहे ऐं सिंध जे ग़रीब अवाम लाइ हिकु ख़ैराती इस्पताल डॉक्टर अतीब रिज़वी जहिड़ी शख़्सियत सां गॾु ठाहिण वञी रहिया आहियूं, जंहिंमें हर माण्हू जो मुफ़्त इलाज कंदासूं, जंहिं लाइ असीं 12 एकड़ ज़मीन ऐं 7 करोड़ अतियो ॾियण जो ऐलान कयूं था। हिननि चयो त आऊं सभिनी खे अपील थो कयां त सिंध अंदरि किथे बि तव्हांजे पाड़े में को ग़रीब मिस्किन माण्हू रहे थो त ख़ुदारा उनजी बिना कंहिं फ़र्क़ जे अवां मदद करियो। अल्लाह पाक अवां जी मदद कंदो। SUIT टीम मेंबर ख़िताब कंदे चयो त असां वटि हर इंसान जो इलाज मुफ़्त ऐं इज़्ज़त नफ़्स सां थींदो आहे। असांजी पूरी टीम पाकिस्तान जे ग़रीब अवाम जी ख़िदमत लाइ हर वक़्तु हाज़िर आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।